यार हाणे मां इहो सोचां छद यार उस्ताद अगे भी मार खाराई थी हाणे भी अपन सोचा छद मार खाराई थी। अरे बाबा ये अटे में लूण जेतरी तो मारकुट जाते काते थींदी रहंदी आ। हाणे तू इहो सोच त तू माई आ तुंहिंजी थी वई आ शादी ऐं माई खे त हर मुड़स कुटींदो रहंदो आ। इहा सोच रखी करे मार खाईंदो रहा। उहे तू का मजूरियूं कर बड़ी टाइम लगे त अमीर ठहण में मासा कढूं दे मिंट में तोखे अमीर कंदा। तुम सही तो उस्ताद को बस किधरा तो मिलिया का तो माण्हू खाइण का सिकंदा मिलिया मडी ते। अच्छा पितल हुया ठीक आहे ई दिल न घबरा बाबा कदा अज आहे तो सुभाणे मरी तो हर तो बियो मिलदो ये थींदो रहंदो आहे जान हलदो आहे जान मसलो न आहे। ये छा खलीफा सब मरिया टको ही तो ना है बच्चो यार ये जड़ी कोई गदा आ के लुटिया उनको बाद साडो पैसा ही ना खत्म थिया अली को के जुगो हणु था अली को का गाले दिसी के था पीली खेम वाली चला तो न तो यार तबियत सही ना यार उस्ताद जाई तबियत सही आई तू तो यार मरे तो हल तेरा तुझो इलाज कराए और बाद में दिसदा अली साहेब मस्जिद को दुआ घुरी को एको मना हलाऊं था तो मथा हला ठीक है Hola, Carlos. हालात सी मुंडा काडेड़े अरे मंडा जोर था गलती थी रखू जाओ गलती थी ना ना बताओ तो बड़ा है हफ्ते हफ्ते पैसा के जोर कपड़ा जाने ये बिल्कुल था ये तो सासा के हां हल हमारा भला वालेकुम ये दा अस्पताल है ना कोई नहीं होई सर डॉक्टर गवर्नमेंट सर इनके 10 मतलब मतलब आओ जी हां ठीक है चलो डॉक्टर मेहरबानी डॉक्टर गौरपट दवा दे पेड़ पट तव्हांजी तारीफ़ असांजी तारीफ़ मुंहिंजी तारीफ़ जेतिरी कई वञे ओतिरी घटि आहे। इहा ॻाल्हि दुनिया जी हर किताब वटि आहे लॻे थो तुंहिंजे दिमाग़ जो ढिलो नट आहे टेंशन न वठि इंडियो बि इलाज असां वटि ई आहे। ओ बा गौरपट जर्मनी जे जिला में मांखे न चबड़ मरीज है मां चवां त तव्हांखे बि न न मांखे न वेहारोस अचो वे Hola, Carlos. वाकई बीमार था है छोकरो आओ चेक क्यों तारी बीमार करे हां वापट हां आज अन्या पट सो डॉक्टर साहब बाद में लेटरिन खोली दो सा ना सारे छाका अला इते न था ता तो मत ना ना मत कर दवा जर लेने के दवा 400 दिन बुखार आ अल्लाह भरोसा कर दे हां वो हणे जो को दवा पासुदा गडोज दाल कयूसा जी हां सता तो शरबत है मां सर दरअसल सऊदी जा प्लाट ते विकंदो अच्छा जी हां उसका रसा के नंबर दे छे मत सा प्लाट वठमो ते वालो तो बात फिक्स कयो दवा अच्छा अल्लाह ने नवा दिनो थे के झोली दलवा अच्छा सर ता पोते प्लाट केड़े हिसाब में हलायो ते किए ले सिस्टम असा सर उते प्लाट ये विकू था ना 3 लाख में 12 फुट दियो था जी आओ
वो असांजे लाइ महिरबानी कयो। हाँ हाँ उसको सर नंबर हाँ नंबर देता है जी आओ बस बिल्कुल तू गाल कर असां तो वटि पुॼी वेंदासीं टेंशन न कर हाँ हाँ गरीब माण्हू तो भारत हुजे हे तो हे नाले सां सेव तो हाजी रहू जे नाले सां सेव सही आहे हाँ ठीकु आहे घणा तव्हांजा पैसा थिया सर ना सर गुनहगार छो था जो मसलो इन तव्हां सां हिसाब महिरबानी यार डॉक्टर साहब तव्हां किरायो बि ॾेई छॾंदा अच्छा। रस्ते में चाह पाणी बि पी जाओ। अच्छा हाँ ठीक आहे यार इहो बस कम यादि कजो। हाँ तोखे अस्पताल मिली वेंदो तुम्हारी तबीयत ठीक है हुकुम है तुझो चला तो हाँ बस महिरबानी मेहरबानी सुठा